अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में माया गुलाम मुस्तफ़ा सोलंकी पेश आहिनि हिन वक़्त ताईं जूं हेडलाइन। सुप्रीम कोर्ट पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा जे चूंडुनि में देर बाबति केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो, जेको सुभाणे ॿुधायो वेंदो। सुप्रीम कोर्ट में पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा जे चूंडुनि में देर बाबति केस जी ॿुधणी चीफ जस्टिस उमर अता बंदियाल जी सरबराही में 3 रुकनी बेंच कई। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल चयो त वफ़ाक़ी हुकूमत अहिड़ो को मवाद नाहे ॾिनो जंहिंसां चूंडूं मुलतवी थी सघनि। चूंडुनि में रंडकुनि खां बि आगाह न कयो वियो। रंडकुनि खां आगाह करण जी ज़िमेवारी वफ़ाक़ी हुकूमत जी हुई। अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण खां पोइ फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल चयो त फ़ैसिलो ॿुधाइण जे वक़्त जो ऐलान पोइ कयो वेंदो। पीपी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलाल भुट्टो ज़रदारी चयो आहे त चूंडुनि में देर बाबति केस ते लार्ज बेंच न ठही त मार्शला जो ख़दशो आहे। चूंडुनि बाबति केस जे मामले ते बिलाल भुट्टो ज़रदारी चयो त जेको कुझु थी रहियो आहे उहो क़ौम जे साम्हूं आहे। चूंड मामले ते ॿुधणी कंदड़ बेंच 9 मां घटिजी 3 जजनि ताईं महदूद थी, पर गुज़ारिश आहे त उन मामले जी ॿुधणी फुल बेंच करे। बिलाल भुट्टो ज़रदारी चयो त अहम तरीन क़ौमी मामलनि ते फुल बेंच न ठहण सां आइनी बहरान पैदा थींदो, जंहिंसां मार्शला जो ख़दशो आहे। चीफ जस्टिस समेत 3 जजनि खे सोचणु घुरिजे त छा थी रहियो आहे। वफ़ाक़ी सरकार पंजाब ऐं KPK में चूंडूं मुलतवी थियण ख़िलाफ़ केस जी ॿुधणी लाइ नई बेंच जोड़ण जी इस्तदा करे छॾी। अटार्नी जनरल नई बेंच जोड़ण वारी इस्तदा ते ॿधल दरख़्वास्त सुप्रीम कोर्ट में दाख़िल कराई। 7 सुफ़नि ते ॿधल मुनफ़रक दरख़्वास्त में चयो वियो आहे त चीफ जस्टिस जी सरबराही में जुड़ियल 3 रुकनी बेंच ॿुधणी न हलाई। पाण मुरादो नोटिस जी ॿुधणी न हलाईंदड़ जजनि ते ॿधल बेंच जोड़ण जी इस्तदा कई वई आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान ख़ान खे सिक्योरिटी फ़राहम न करण वारी दरख़्वास्त ते वफ़ाक़ ऐं घरू वज़ारत खे नोटिस जारी। 6 अप्रैल ते जवाब तलब। अदालत घरू वज़ीर राना सनाला जे बयान ख़िलाफ़ ऐं इमरान ख़ान जी सिक्योरिटी लाइ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी हलाई। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो त छा इमरान ख़ान खे अॻूणे वज़ीर अज़म तौरु सिक्योरिटी नथी ॾिनी वञे? कंहिंखे ख़तरो हुजे त सिक्योरिटी जो छा तरीक़ेकार आहे? वकील फैसल फरीद एडवोकेट जो चवणु हो त इमरान ख़ान खां सिक्योरिटी वापसि वरिती वई आहे। पुलिस जंहिंजे मातहत आहे उहो ई धमकियूं ॾेई रहियो आहे। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बैदि हुकूमत खां जवाब तलब कंदे ॿुधणी 6 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी। कंदकोट कशमोर लॻ कचे में पुलिस जो धाड़ियलनि ख़िलाफ़ ऑपरेशन। SHO शहीद मुक़ाबले में 12 धाड़ियल बि मारिजी विया। दुरानी महर वारे कचे जे इलाइक़े में पुलिस ऑपरेशन दौरान SHO शहीद थियण बैदि SSP कशमोर इरफान समूह ऑपरेशन वारे हंधि पहुतो। पुलिस मुक़ाबले में 12 धाड़ियल मारण जी दावा कई आहे। SSP इरफान समूह मूजिबि खादिम बयो गैंग ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कयो त सब्ज़ोई ऐं जागरानी गैंग बि पुलिस ते हमिलो कयो। गैंग जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो। पुलिस जा वधीक अटालात तलब कया विया आहिनि।